वस नाहे, ताओ तुझे वस नाहे, वाओ तुझे वस नाहे, सोच जो फैलाओ तुझे वस नाहे। मां जो आवाज़ आहियां, तारीख़ जो साज़ आहियां, थो वञा अॼु दूर ताईं मोड़ जे मोड़े सघी। सॾ खे के हॾ न आहिनि जो उहे टोड़े सघी, रोक जे तूं रोके सघी। नसीराबाद शहर जा बाहिम्मत बाशऊर साथियों, अवामी वर्कर्स पार्टी जा मुझा कमिटेड भेनरूं, मुझ कमिटेड मुझा भाइरो पोरत साथियों, जिए सिंध, जिए पोरत, जिए लतीफ़, जिए पोरतन जो ही सॼो आलम, ही सॼो आलम पोरतन जो आ, ही सॼो आलम पोरे जे हथन जो आ, मेहनत कशन जो आ। ही जागीरदारन जो कोने, ही मलिक रियाज़ ऐं उन्हनि जे वॾनि सरमाएदारनि जो कोन्हे। ही धरती जीअं असांजी भेण फौज़िया ॻाईंदी आहे न, सिंध कंहिं मीर या पीर जी न आहे, सिंध पोरियत जी आहे, सिंध नारीअ जी आहे। सिंध असांजे आम जेकी बि माण्हू पोरियो कनि था, हिन दुनिया खे हलाइनि था, सिंध उन्हनि जी आहे। तव्हां सिंध खे खंभियो आहे अॼु। उहो माण्हू जेको शहीद ज़मीर शेख लाइब्रेरियूं ठाहे, जेको प्राइमरी स्कूलनि जी बिल्डिंगुनि लाइ भॼंदो वते, जेको पंहिंजे पाड़े जी रोड रस्तनि शहर जे अमन अमान लाइ भॼंदो वते, तव्हां उन अमन अमान खे खंभियो आहे। सिंगार नुनारी इलेक्शन में बीठो, लोकल बॉडीज़ जी इलेक्शन में बीठो, असांजे शहीद भुट्टो जे दोस्तनि वांगुरु हिननि जागीरदारनि खे हिननि मजबूर कयो हिननि शहरनि में, हिन तरह में त हू रेड़ी वारे खे, कैबिन वारे खे बि हथ ॿधी बीहनि। सरदार, इहो सिंगार नुनारी जो ॾोहो आहे। सिंगार नुनारी जो निशान बल्ब आहे। तव्हां सभु ॼाणे वठो, ऊंदहि जो को वजूद न आहे हूंदो, ऊंदहि पंहिंजे लेखे का ताक़त न आहे। ऊंदहि रुगो रोशनी जो न हुजणु आहे। हिकिड़ी रुगो रोशनी जी किरण पैदा थिए थी, उहा केॾी बि वॾी ऊंदहि हुजे उनखे चीरींदी वेंदी आहे। सिंगार नुनारी रोशनी जी उहा किरण थी, उहो चीरींदो वेंदो। हिन शहर जे मज़ाहिमत कंदड़नि मुंहिंजी भेनरुनि खे, हिन शहर जे नंढड़नि वापारियुनि ऐं पोरतनि जी यूनियन खे शाबस आहे, जिन कल्ह बि वॾी रैली कढी। शहरी इताद खे बि शाबस आहे। पर इहा जंग वॾी आहे, इहा जंग हलंदी रहंदी। असां अमन अमान जी ज़िमेदारी जी बि असांजे सीनियर दोस्त भाउ यूसुफ पतूजे चयो, सूबाई गवर्नमेंट जी ज़िमेदारी आहे। अरिड़हीं तरमीम ते तगंदा आहिनि त असां अरिड़हीं तरमीम हासिलु कई। जॾहिं अरिड़हीं तरमीम हासिलु कई त पोइ पंहिंजे आय जी ते पाण कंट्रोल रखो। जेकॾहिं तव्हांखे सूबो हथ में मिलियो आहे, जेका भली ॻाल्हि आहे, त बाबा असांजे सूबे जो अख़्तियार जंहिं हंधि ताईं बि असांखे मिली सघियो आहे रियासत जे अंदरि, उहो असांजे हथ में हुजे त पोइ अमन अमान तव्हांजी ज़िमेदारी आहे। खयों भले रेंजर्स जी वर्दी वारनि हुजे, खयों भले सिविल माण्हुनि हुजे असांजो सिंगार, पर असां उन्हनि सां गॾु तव्हां खां बि पुछाणो कंदासीं। ऐं ईअं इहो जेकॾहिं असांखे सिंगार वापसि नथो, सिर्फ़ु नसीराबाद शहर न, सॼी सिंध एहतिजाज कंदी। ऐं सुभाणे हिकिड़ो वक़्तु अहिड़ो बि ईंदो, असां सॼी सिंध खे सिंध असेंबली जे ॿाहिरि गॾु कंदासीं, जी कामिड हैदर बख़्श जतो ई कयो। सो इहा असां लाइ नई ॻाल्हि कोन्हे। असां लाइ इहा नई ॻाल्हि कोन्हे। सिंगार कारकुन आहे हैदर बख़्श जतोई जो, जेको ॿाहिरि निकिरंदो ई वरी वापसि जेल में वञण जे लाइ हो। सिंगार कारकुन आहे जाम साकीअ जो, जंहिं सिंध जे पाकिस्तान जे सियासी कारकुन जी तारीख़ में सभ खां वधीक तशदुद बर्दाश्त कयो। सिंगार कारकुन आहे नज़ीर अब्बासी जो। सिंगार कारकुन आहे कामिड बाबा जान जो, जेको 9 साल गिलगित में असांजे साथी खे हिननि क़ैद पाबंद सलासल रखियो। सो ही जहिड़ो वॾो आहे, फ़तेह आख़िर अवाम जी थींदी, फ़तेह आख़िर तव्हांजी थींदी। ताक़त तव्हां वटि आहे, पोरे जा मालिक तव्हां वटि हो। मुफ़्त खोर बुज़दिल थींदा आहिनि, उहे पेर पोइते कंदा। इहो वचन आहे तव्हां सां, तव्हां सभिनि जी महिरबानी।